प्रोग्राम बेहद टाइम से गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं जमपीर वारे इलाइक़े में, जिते कोयले जूं केतिरियूं खाणूं मौजूदु आहिनि। हे कोयले जूं खाणूं 1981 में जियोलॉजिकल सर्वे दौरान ॻोल्हियूं वियूं ऐं हिते 7 खां वधीक खाणुनि में केतिरा ई मज़दूर आहिनि जेके कमु कनि था। असां ॻाल्हि ॿोल कयूं था उन सां हिन वक़्तु कोयले जी खाण में जेके माण्हू कमु कनि था उन जी छा सूरत हाल आहे। कमाल तव्हां ॿुधायो त जेके कोयले जूं खाणूं आहिनि, जेका लेबर कमु करे थी, उन जी छा सूरत हाल आहे? साईं, सूरत हाल इहा आहे त हिते जेके मज़दूर कमु कनि था डेली वेजिस ते आहिनि ऐं उन्हनि जे लाइ का बि अहिड़ी सहूलियत कान्हे, का मेडिकल जी या फस्ट एड जी। को हिते अहिड़ो को हादसो थो थी पए त एम्बुलेंस जो बंदोबस्तु कोन्हे। उन खां सवाइ मज़दूरनि खे जेको सालाना बोनस मिलंदी आहे, उहा बोनस हिननि खे काफ़ी टाइम खां कोन पई मिले। उन खां अलावा एरियर ॾींदा आहिनि, उहो एरियर कोन थो हुननि मज़दूरनि खे मिले। ऐं हिन इलाइक़े मां जितां ही हेॾो सारो कमाइनि था, कोयले मञा उपत कमाइनि था मालिक, उहे हिते हिन इलाइक़े ते फलाह ऐं बहबूदी लाइ ख़र्च करण लाइ तयारु कोन आहिनि। हीउ ॾुकार वारो इलाइक़ो, जाबलू इलाइक़ो, हिते पाणीअ जो बंदोबस्तु हिननि खे करे ॾिनो वञे। उन खां सवाइ ही कॉलोनी हेॾी सारी ठही आहे, उन जी बि मालिकी न हुजण जे करे इहे सॼी नाकारा थी पई आहे। लाइट हिते खंभा त लॻा पिया आहिनि पर हिते बिजलीअ जो उहो कनेक्ट कोन्हे। पाणीअ जी वाटर सप्लाई जी लाइन सर तां अचे पई हिननि जी चुल साइड वारे इलाइक़े खां, जंहिंमें हिन इलाइक़े खे, हिन कॉलोनीअ खे पाणी मिले हा ऐं हिन पूरे हिन सराउंडिंग में जेको बि ॻोठनि उन्हनि सभिनीनि खे पाणी पीअण जो हिते मुयसरु हुजे हा, उहो बि बंदोबस्तु कोन्हे। तंहिंखां सवाइ हिते दुनिया में ॿियनि जिते बि खाणियूं हूंदियूं आहिनि उते जोगा बंदोबस्तु हूंदा आहिनि, जदीद उते उन्हनि जी सहूलियतूं हूंदियूं आहिनि। हिते का बि सहूलियत कोन्हे। मज़दूरनि उहे ई साॻियूं पुराणे तरीक़े सां कोॾार सां, फावले सां, टीकम सां उहो कढनि था। न हिननि खे का ऑक्सीजन आहे, न हिननि जे लाइ का सेफ्टी जो बंदोबस्तु आहे, न को मास्क आहे, न हिननि जे लाइ का बि सहूलियत कोन्हे। इहे वीचारा बसि हिननि खे असल में हर पाकिस्तान में हींअर जेको बि कारोबार आहे, जेको बि थिए थो त उन मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मिडिल क्लास जेको उहो फ़ाइदो हासिलु करे थो। मज़दूर जेको आहे उहो वीचारो उन ई साॻे 200-400 उजरत वारे उन में ई पंहिंजो गुज़ारो थो करे। फ़ाइदो मेन जेको वधीक फ़ाइदो खणण वारो उहो मिडिल मैन आहे। हिननि खे फ़ी टन ते 800 रुपया ॾिनो थो वञे मज़दूरी, जॾहिं त हीउ टन जेको उहो अॻिते वञी हज़ारनि में थो खपे। इहे मज़दूरनि जा। इन खां सवाइ हिननि जे लाइ को एम्बुलेंस जो बंदोबस्तु करे ॾिनो वञे। हिननि खे का इस्पताल आहे, उहा नॉन फंक्शनल लॻी पई आहे। डॉक्टर लाज़मी हूंदो जेको पघार तां खणंदो हूंदो, पर उहो बि गैर हाज़िर आहे बिल्कुलु ई। सो बराए महिरबानी हिननि जे लाइ कुझु तव्हांजी हिन मीडिया जे तौसल सां असां आला हुकाम खे इहा अपील था करियूं त हिन इलाइक़े में जा हेॾो सारो तव्हां नाणू था कमायो, हेॾी बजटूं थियूं अचनि, हेॾो सारो त हिन इलाइक़े जे माण्हुनि खे महिरबानी करे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। सराउंडिंग में जेके ॻोठनि उन्हनि में पाणी जो बंदोबस्तु करे ॾिनो वञे। टैंकरनि जो बंदोबस्तु कयो वञे। फ़िलहालु जेसि ताईं इहे वाटर सप्लाई वारी लाइन आहे उहा फंक्शनल थिए, तेसि ताईं टैंकरनि ज़रिए हिननि ॻोठाणनि खे पाणी ॾिनो वञे। 4000 रुपया फ़ी माण्हू टैंकर ते भरे पंहिंजो पैसनि ते पाणी भरे पीअनि था। हिननि जो हक़ थो पहुचे त हीअ जेके खाणीनि वारा आहिनि, हितां जेके माइनिंग वारा त कमाइनि था, उहे हिननि खे पाणीअ जो बंदोबस्तु करे ॾियनि। तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेको जमपीर वारो इलाइक़ो आहे उते केतिरियूं खाणूं आहिनि ऐं केतिरा मज़दूर आहिनि जेके हिन खाणुनि में कमु कनि पिया, ऐं मजमूई तौर ते उन्हनि खे कहिड़े क़िस्म जा जेके मराहतूं मिलनि थियूं? सर, हींअर जमपीर वारे इलाइक़े में खाणियूं त हूअं काफ़ी आहिनि, पर 7 फंक्शनल आहिनि जेके हींअर उपत ॾियनि पियूं। 7 खाणूं जंहिंखे चऊं त चालू आहिनि, उन्हनि मां कोयलो निकिरे पियो। उन्हनि में फ़ी खाण में, हिकिड़ी खाण में 15 खां 20-30 मज़दूर हिकिड़ी खाण में कमु कनि था। इन हिसाब सां तव्हां अंदाज़ो लॻाईंदो त इन्हनि में खाणनि में उहे सिर्फ़ु मज़दूर, उन खां सवाइ पोइ उन्हनि जो मैनेजर हूंदो आहे, पोइ उन्हनि जो जमादार हूंदा आहिनि, उहे अलॻि हूंदा आहिनि। पोइ उन खां सवाइ जेके लोडिंग करण वारा मज़दूर आहिनि उहे अलॻि आहिनि। गाॾियुनि जो जेको किरायो थींदो आहे या गाॾियुनि वारा ट्रकूं आहिनि उहे भरींदा आहिनि, त उहो उन्हनि जो रोज़गार बि हिन ते ई मुनसर आहे। त कमाइण हितां जेको जेतिरो कमाइनि था, मिडिल मैन जेतिरो कमाए थो, ओतिरी हिते सहूलियत कोन थो ॾिए। असांखे ॿुधायो त जेके हिन क़िस्म जो खाणो आहिनि उते केतिरी उपत निकिरे थी ऐं केतिरी पैदावार जेका कराची ऐं ॿियनि इलाइक़नि में सप्लाई कई थी वञे? साईं, हाणे फ़ी खाण मंझां डेली तक़रीबन ॿिए ॾींहुं 2 गाॾियूं निकिरनि थियूं।
24 टन जूं 2 गाड़ियूं निकिरंदियूं, माना 48 टन फ़ी खाण 2 ॾींहंनि में उपत ॾिए पई। ऐं अॻिते इहो हितां खां ई 5000 रुपया टन हितां खां ई खणनि था। अॻिते त हिन जी लाज़मी ॻाल्हि आहे, अञा बि उन्हनि खे मुनाफ़ो हूंदो। ऐं काफ़ी तक़रीबन ही भठनि में हले थी, जिते चूड़ीअ जो कमु थो हले या शीशे जो या पंजाब वञे थो, ऐं सिरनि जे भठनि में हले थो, मिलनि में बि हले थो, पर हिते जे माण्हुनि खे इन मज़ा को बि फ़ाइदो लाभ कोन थो मिले। जियोलॉजिकल सर्वे मूजिबि हिते मजमूई तौर ते 8.7 बिलियन मेट्रिक टन कोयलो मौजूदु आहे हिन इलाइक़े में। ऐं मजमूई तौर ते ॿुधाए थो वञे त हीउ कोयले जूं खाणूं एशिया जूं तमामु वॾी खाण में शामिलु आहिनि, जितां वॾी पैदावार हितां खां कराची ऐं मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन सप्लाई कई थी वञे। असां त ॻाल्हि ॿोल करियूं था हिते हितां जे मक़ामी समाजी अॻवान अब्दुल रऊफ़ पालारी सां। साईं, तव्हां ॿुधायो त हिते जेके पोरित खाणुनि में कमु कनि था उन कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि? इन में सभ खां पहिरीं मसइलो आहे पंहिंजो एक्सीडेंट को थिए थो। हाणे हितां को एक्सीडेंट वग़ैरह थिए थो, पोइ उन जे लाइ मक़ामी माण्हू जेके आहिनि से पंहिंजो कन्वेंस का गाॾी हथु करे उनखे बि तक़रीबन कलाक या 2 कलाक लॻी थो वञे पहुचण ताईं, ऐं गाॾी अरेंज करण में। उन खां पोइ जेकॾहिं झिरक था वञनि या जंपीर था वञनि त बि उन्हनि खे 1.5 कलाक 2 कलाक लॻी थो वञे। वॾे में वॾी तकलीफ़ इहा आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो इंसानी जान बचाइण जे लाइ हिननि ते फस्ट एड एम्बुलेंस वग़ैरह आहे कान। ॿिए नंबर ते इहे जेके मज़दूर आहिनि कोयलो कढनि था, इहे सुबुह राति जो 3 बजे निंड मां उथनि था ऐं पोइ हिते 4 बजे 4:30 बजे महल में अंदरि दाख़िल था थी वञनि, ऐं पोइ 8, 9, 10 बजे ताईं हिननि जो टाइम कमु ख़तमु थो थी वञे। उन में हिननि खे 800 रुपया पर जेतिरो टन कढनि था, 825 रुपया आहे ऐं 800 रुपया आहे टन, ऐं मुख़्तलिफ़ रेट उन्हनि में। ही पोइ मज़दूर आहिनि त को मज़दूर अहिड़ो आहे जेको 2 टन बि कढी थो वञे, ऐं को अहिड़ो आहे जेको 1.5 छकिड़ो जंहिंखे चवंदा आहिनि, 1 छकिड़ो हूंदो आहे, 2 छकिड़ा बराबरि टन हूंदो आहे, इहे कढी था वञनि। पर सभ खां पहिरीं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते जा मक़ामी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे पाणी जेको सो वॾी तकलीफ़ आहे पाणीअ जी। कंपनीअ जो हिकिड़ो टैंकर आहे ऐं उहो ॾिए थो त हिकिड़े ॻोठ में अधु टैंकर लाहे थो, त वरी ॿिए ॻोठ में अधु टैंकर लाहे थो, इहो हफ़्ते में। हाणे उहो त ओॾी महिल ई पाणी ख़र्चु थियो वञे, पोइ माण्हू हिते जा वीचारा परेशान आहिनि पाणीअ जे लाइ। माना मेजर मसइलो पाणीअ जो आहे। ॿियो ही पंहिंजो फस्ट एड जो आहे। उन खां पोइ हाणे जेको सिस्टम थियो आहे, हीअ कंपनी रजिस्टर आहिनि, हिननि छा कयो आहे जो हीअ ठेके ते ॾेई छॾियो आहे। त हिते एक्सीडेंट इलाही सारा थिया आहिनि, ऐं हींअर ताज़ो ख़मीस जे ॾींहुं एक्सीडेंट हिकिड़ो थियो, उन खे बि कंपनी वारनि जे हिसाब सां त एम्बुलेंस आहे ई कान। पोइ ॻोठाणनि वीचारनि जेको सो एम्बुलेंस गाॾी हिकिड़ी कई आहे, उनखे तक़रीबन 1.5 कलाक थी वियो आहे। हिनखे कढियूं ॿाहिरि 1.5 कलाक खां पोइ गाॾी पहुती आहे, जंहिंखे हुते झिरक पहुचायूं, पोइ हैदराबाद खणी आया, पोइ उन ठेकेदार जेको उहो ख़र्चु कयो। पर हाणे उहो हींअर त आहे हुते एडमिट, पर उन जो जेको हाणे 10 ॾींहं 15 ॾींहं 20 ॾींहं जेको हुते घर पियो आहे, उन जी जेका तारीख़ आहे उहा हिनखे माना ठेकेदार जवाबु ॾेई छॾियो आहे त इहा शइ असीं कोन करे सघंदासीं। त हीअ मैदनियात आहे। हीअ पंहिंजो असांजी जंपीर यूनियन काउंसिल एरिया में 7 खां 8 कोयलनि जूं खाणियूं आहिनि, उहे कमु कनि पियूं। पर इन खां पोइ वरी इन सां लॻोलॻ पंहिंजो ओंगर यूनियन काउंसिल आहे, उन में तक़रीबन 15-16 कोयलनि जूं खाणियूं आहिनि जेके हींअर कमु कनि पियूं। ऐं माण्हुनि जो हिते ॿियो को बि ज़रियो जेको सो रोज़गार जो कोन्हे, इन ई ते आसिरे ते हूंदा आहिनि। पोइ कॾहिं कमु बंदि हूंदो आहे त एका 15-15 ॾींहं कमु बंदि हूंदो आहे, ठेकेदार जी मर्ज़ी आहे। त असीं इहा वस वारनि खां रिक्वेस्ट था करियूं त जेके बि असांजे मज़दूरनि जा या असांजा हिते मक़ामी माण्हू जेके आहिनि स्टेक होल्डर आहिनि, उन्हनि जो प्रॉपर जेको राइट हक़ आहे उहो इन ठेकेदार खां ॾियारियो वञे। जंपीर जे हिन इलाइक़े में 7.8 बिलियन मेट्रिक टन जा कोयले जा ज़ख़ीरा हुजण जे बावजूदि बदकिस्मती आहे जो हिन इलाइक़े जे माण्हुनि लाइ कंहिं बि क़िस्म जा कम न कया। न फ़क़ति इहो, पर इहो पिणु ॿुधायो थो वञे त 40 करोड़ खां वधीक सेस ऐं रॉयल्टी मद में सरकार खे रिकवर थियनि था। ऐं पर उन सां समूरी सूरताल में हितां जे पोरितनि खे, हितां जी आबादी खे कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो न पए थो आहे। ॻाल्हि ॿोल करियूं था हिते हिकु ॿिए मक़ामी समाज अॻवान सां। तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि ख़ासि तौर ते जेके पोरित खाणुनि में कमु कनि था, उन सां लॻियल कहिड़ा मसइला आहिनि? साईं, तमामु घणा मसइला आहिनि हिते जे मज़दूरनि सां कोयले जी खाणियुनि ते। हिकिड़ो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ हिकिड़ो कारो सोन आहे। पाकिस्तान में असां वटि
हिते थरपारकर में कोयलो निकिरे पियो, जंहिं ते गवर्नमेंट हाणे तमामु सुठे तरीक़े सां कमु पई करे। उन खां अलावा जमपीर में ही ॿियो नंबर, पर असां इहा दावा था करियूं त जमपीर में थरपारकर खां बि वधीक कोयलो मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा जिते खाणोठ जो कोयलो सुठो में सुठो आहे ऐं थरपारकर जो ॿिए नंबर ते आहे, जेकॾहिं टे नंबर ते जमपीर जो कोयलो आहे त उते जमपीर जो कोयले खे का अहमियत न पई ॾिनी वञे। ऐं जमपीर में जंहिं हद ताईं कोयलो मौजूदु आहे उनजी का अॼु ॾींहं ताईं सर्वे न कई वई आहे। असां इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते जे मज़दूरनि सां तमामु वॾो ज़ुल्म आहे। तव्हां जेकॾहिं मज़दूर को पंहिंजो कोयलो कढी मज़दूरीअ जी ॻाल्हि थो करे त उन ते मज़दूरी वठण जे लाइ भत्तेखोरी जा इल्ज़ाम था लॻाया वञनि। अॼु ताईं बि असांजे मज़दूरनि वटि उहे FIR जूं कापियूं मौजूदु आहिनि, जेके असां पंहिंजी मज़दूरी घुरण जे करे असां ते FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि त हिते जे मज़दूरनि खे दॿाए हीसाए इन तरीक़े मुताबिक़ हलायो वञे त हू पंहिंजी मनमानियूं करे ठेकेदार सघनि। तव्हांखे ख़बर आहे त जिते बि का इंडस्ट्रीज़ या जेकॾहिं कंहिं बि कंपनी पंहिंजे उते डेवलपमेंट जो कमु करे थी या पंहिंजे कंहिं फ़ाइदे जे लाइ को उते कमु करे थी त सभ खां पहिरीं उनखे उन्हनि जे इलाइक़े जे माण्हुनि जी सहूलियतनि जे लाइ बि कमु करणु खपे। हिते तव्हां ॾिसंदो, तव्हांजी कैमरा जी अखि जेकॾहिं ॾिसंदी त हिते पसगरदाईअ में तमामु घणा ॻोठ मौजूदु आहिनि जिन में का बि कंहिं सुठे स्कूल जी सहूलियत न आहे। हिते इस्पताल त आहे ई न मज़दूरनि वटि। हिते हफ़्ते में या तक़रीबन हिते हादसा थींदा ई रहंदा आहिनि नंढा वॾा, पर कॾहिं कॾहिं त तमामु वॾा हादसा थींदा आहिनि, माण्हू पंहिंजूं जानियूं विञाए वेही रहंदा आहिनि। न हिते का एम्बुलेंस आहे, न हिते का असां वटि को डॉक्टर मौजूदु आहे, न इस्पताल आहे। इस्पताल जेकॾहिं हिकिड़ी डिस्पेंसरी आहे त उन में दवाऊं न आहिनि, उन में उहे ऑक्सीजन जूं सहूलियतूं न आहिनि। जेकॾहिं को मज़दूर कंहिं अहिड़ी पोज़ीशन में अचे थो त असां उनखे जेकॾहिं हैदराबाद वठी वञूं तॾहिं बि असांखे हितां 2 कलाक 3 कलाक रस्तो थो लॻे। तंहिंजे करे असांजे मज़दूरनि खे का बि सहूलियत न आहे। ही ठेकेदारी सिस्टम वारा माण्हू पंहिंजूं मनमानियूं करे हिते पंहिंजे पैसो कमाए असांजे मुल्क खे बर्बादु करे रहिया आहिनि। इन्वायरमेंटली तरीक़े सां बि तव्हां जंहिं हिन ढिग ते बीठा आहियो, तव्हां यकीन करियो त जेकॾहिं हींअर थोरी बरसाति पए या किथां माकत पवे त तव्हांखे हिन मां बाहि ॾिसण में ईंदी। तव्हां हिते असांजा मज़दूर बीठा आहिनि, असांजा हिते आम माण्हू बीठा आहिनि, उन्हनि खां पुछी ॾिसो अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो रुपए जो ख़र्चु न थियो आहे। तव्हां ॾिसो त असांजो जेके गवर्नमेंट असांजे ॻोठनि में नंढड़ा प्राइमरी स्कूल ॾिना आहिनि, अॼु ॾींहं ताईं उन्हनि ते हिकिड़ो को रिपेयरमेंट जे लाइ रुपयो नथा ॾियनि। का हिन इलाइक़े में हिन कोयले जे खाणियुनि वारनि गवर्नमेंट जे तरफ़ां या हिते जेका कॉलोनी ठही आहे उहा नॉन फंक्शनल, उहा ठही मज़दूरनि जे लाइ आहे पर रखी फ़ौजनि जे लाइ वेई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन कॉलोनीअ में हींअर ताईं डिस्पेंसरी खां वठी मस्जिद खां वठी कम्यूनिटी सेंटर ऐं हर शइ मौजूदु आहे पर नॉन फंक्शनल आहे। उन्हनि जा दरवाज़ा, उन्हनि जूं दरियूं नाकारा बणिजी चुकियूं आहिनि। उन्हनि जे हिते जेका थींदियूं आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिते डायनामाइट इस्तेमालु थींदी आहे। उन जे करे हितां जे असांजे पासे जो असगरदाईअ जे माण्हुनि जे मालवंद माण्हू आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु आहिनि। उन खां हटी करे हिते जी जेका वाइल्ड लाइफ आहे उनखे बि तमामु घणो नुक़सानु पियो पहुचे। हिते कींजर 3 किलोमीटरनि ते, कींजर में बि तमामु घणा गहरा असरात पिया वञनि हिननि जी डायनामाइट्स जा। इन्हनि जी डंपिंग जो बि को सिस्टम न आहे। जमपीर वारे इलाइक़े में जे कोयले जो खाणो आहिनि उते हादसा रोज़ महमूल बणंदा आहिनि। ख़ासि तौर ते गुज़िरियल साल हितां जी कोयले खाणनि में 2 पोरित छिप करण जे करे अजल जो शिकार थी विया। हिते ॻाल्हि ॿोल करियूं था हितां जे मक़ामी समाजी अॻवान साईं मोहम्मद ख़ान सां। साईं तव्हां ॿुधायो त जमपीर में जेके कोयले जो खाणो उते मज़दूरनि खे कहिड़े क़िस्म जो पोरो मिले थो ऐं कहिड़े क़िस्म जो उजूरो मिले थो ऐं फ़ाइदा कहिड़े क़िस्म जा आहिनि? कंपनी वारा मालिक पहुता आहिनि, जेको ठेकेदार आहे जेको सिर्फ़ु माल कमाइण जे पूरे आहे उहे पहुतो आहे। उन खां पोइ लाश खया विया आहिनि ऐं का शइ कोन्हे। अॼु न मेडिकल अस्पताल ठहियलु आहे, उते डॉक्टर कोन्हे। असुल खां वठी शुरू खां वठी 150 साल खां इहे कंपनियूं हलंदड़ आहिनि, पर हिते मक़ामी माण्हुनि खे हिते जर जो पाणी ॿाड़ो आहे। हिते जे मक़ामी माण्हुनि खे RO प्लांट ॾिना वञनि। कोयले जो लखे रुपया अरबे रुपया कमाए विया आहिनि हितां। तव्हां ॾिसो त जेको चीन आहे, चीन वारे अची मुआहिदो कनि। हिते ॾिसो त तव्हां थर खां वधीक ई कोयलो आहे जमपीर जो। दुनिया जो मेटिंग जमपीर जो कोयलो दुनिया में मञियल कोयलो आहे। हिते जे मक़ामी माण्हुनि ते ख़र्चु नथा कनि। मूंखे यादि आहे ऐं जॾहिं 6वीं 7वीं क्लास पढ़ंदो हुउसि त मुंहिंजे वालिद साहिब खे कंपनी वारनि उन खां पोइ अॼु खां वरी 25 साल अॻु में ई अॼु સુધી का शइ नथा ॾियनि। असां वटि हिते तक में घटि 5 प्राइमरी स्कूल आहिनि। उते फर्नीचर जी खोट आहे, उन जो कमु आहे। तव्हां उते ॿारनि खे फर्नीचर ॾियो, उते जे माण्हुनि खे पाणी ॾियो, का शइ सहूलियत कोन्हे। ऐं जेका आहे बाक़ी हिन कंपनियुनि में जे तव्हां हली ॾिसंदव न, उते सरकारी गाॾी बीठल आहे।
मैदनियात जे तरफ़ां असीं अर्ज़ था करियूं त मैदनियात जे वज़ीर खे तव्हां विज़िट कयो ऐं DC खे ऐं इहो बि मुतालबो करियूं था त चीफ खे फ़ौरन हटायो वञे ऐं जेको जेके माण्हू मुआ आहिनि बिरोही ऐं ख़ासि केली उन जो FIR चीफ ते दाख़िल कयो वञे ऐं फ़ौरन मैदनियात जे वज़ीर खे हटायो वञे ऐं ॿियो रखियो वञे ऐं हंगामी बुनियाद ते ऐं साईं जिन खे ज़िले जो जेको आहे DC साहिबु मेमण साहिबु उनखे गुज़ारिश कंदुसि त हंगामी बुनियादनि ते चीफ वठी मेन जो अंदरि ई मुआइनो करे त ख़बर पए त इन ते माण्हू ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि। कॾहिं बि गैस जे करे या मेन जे अंदरि हालातनि जे करे कॾहिं बि धमाके सां सभई माण्हू दॿिजी फोत थी सघनि था। इहो वॾो नुक़सानु थी सघे थो। 5% कोन थो मिले। जेको मोकल जा ॾींहं आहिनि उहे हिननि खे नथो ॾिनो वञे। जेको मेण कंपनी जे तरफ़ां बंदि आहे उहे हिननि खे रोज़गार का शइ नथो ॾिनो वञे। न मेडिकल जी सहूलियत आहे, का शइ सहूलियत कान्हे। जमपीर जी जो कोयले जो खाणो आहिनि उते 1996 में चाइना हुकूमत पारां पावर प्लांट हणण जो फ़ैसिलो कयो वियो जेको जिते अमल दरामद न थी सघियो। हिते जेके पोरित कमु कनि पिया उते अक्सर तौर ते ज़ख़्मी थियनि था ऐं कोयले जी खाण में अंदरि वञण जे करे पूरो सिहत उन मुतासिर थिए थी। हिते हिकिड़ो असां पोरित गॾु आहे जेको जंहिंजी अखि ज़ाहिर थी चुकी आहे। साईं तव्हां ॿुधायो त तव्हां खे कहिड़े क़िस्म नुक़सानु पए थो आहे खाण वञण जे करे? सर कोयले खाण में कमु कंदो उतां मुंहिंजो गैस जे चकर जे करे मुंहिंजो ख़राबु थियो, मुतासिर थियो हितां कोयले मां थियो आहे। हुन खां पोइ हुन जे जो पंहिंजो पूरो फ़र्ज़ु हो हुन कोन्हे भाई न को मूंसां मदद कयूं। पोइ पंहिंजे ख़र्चे पंहिंजे ते मुंहिंजो अखि एतिरो पहुतो ग़रीब माण्हू जेतिरो मां थी सघो मूंखां। पोइ वरी बची बचनि रोज़ तक़रीबन 1 साल तक पियो हुअसि। हुन खां पोइ अची पंहिंजो रोज़गारु लॻो आहे वरी। अच्छा, हिते तव्हांखे केतिरो उजरो ॾिनो थो वञे? उजरो हूअं त हाणे सभिनी खे ख़बर आहे जेको कंपनी ते पंहिंजे फ़र्ज़ु कंपनी ते आहे त उहो फ़र्ज़ु पूरो निभाए कोन सघंदा। जेको तव्हांजे साईं जन अॻु में ॿुधाए चुको आहे। जी हींअर ॾियारी असांखे 250-300 खनि आहे। जेको ठीके जो कमु आहे ठीके ते जेको ठहंदा टन ते असांखे ॾींदा आहिनि 45 रुपया। पोइ जेतिरो ठहे। उन खां अलावा को भला जेको जेके पोरित आहिनि जेका इंश्योरेंस थियल आहे को ॿिया फ़ाइदा आहिनि बोनस वग़ैरह मिले थो? ॿिया जेको आहिनि सो सभु ख़तमु थी चुका न छुटियूं न को सरकारी सहूलियत को बि कोन्हे। सरकारी छुटियूं ॾींदा हुआ, इतफ़ाक़ी छुटियूं ॾींदा हुआ, सो सभु ख़तमु थी चुका। हाणे ख़ाली सुको रेट ॾींदा आहिनि। जेको मज़दूर पंहिंजी मज़दूरी कंदो आहे उहो ॾींदा, जेको न थियो छुटो ॿियो त उहो कोन ईंदो आहे। पर सरकारी छुटियूं सभु ख़तमु करे छॾियूं। अच्छा, जेकॾहिं को मज़दूर खाण में को छिप करण जे करे या को अंदरि को के मसइले खे मुंहुं ॾिए थो त उन कीअं तव्हांखे कीअं ॼाण मिलंदी आहे? उहो असांखे इहो त असां पंहिंजे मदद तहत मां गाॾियुनि जे ज़रिए सां थियो वञे ॻोठाणो ॿोठाणो जी मदद सां हुते पहुचूं था। पोइ थोरो घणो उनखे जेको पहुचे थो उन ते ॾेखारे ॾींदा पोइ बसि। जमपीर जे कोयले जी खाण ते असां सां पोरित मौजूदु आहे जंहिंजी 80 साल खां वधीक जमार आहे। साईं तव्हां ॿुधायो त तव्हां केतिरे अरसे खां कमु करियो पिया हिते? असांखे कोई अरसो थी वियो हिते कमु करण में। हिते असांखे का सहूलियत कान थी मिले। न असांजी संस्कृति ॾियारी आहे, न असांखे साईं कंहिंजो को पाणीअ जी सहूलियत आहे, न असांखे साईं कंहिंजो कंहिं ॻाल्हि जी असांखे सहूलियत कान्हे, न मज़दूरी जी सहूलियत असांखे। जेकॾहिं मज़दूरी अंदरि मज़दूरी करे थो अचे तॾहिं बि उन खे साईं खे चवां ठेकेदारनि खे चवनि था त ठेकेदार साईं खे चवां अॼु न सुभाणे पोइ उन्हनि खे को मरीज़ हुजे उहो भले तड़फी मरी वञे। न हिते साईं खे चवां को सवारीअ जो बंदोबस्तु, न साईं खे चवां हिते को केरु खणी जमादार जे बारे में ॻाल्हाए थो उन ते मालिकनि जा FIR कटिया पिया। छुटियूं ख़तमु, सर्विस ख़तमु, बोनस ख़तमु, हर ॻाल्हि असांखे ख़तमु आहे। 3000 रुपया असांखां टेकर पाणीअ जो वठे थो तॾहिं असांखे पाणी ॻोठाण में या डम या अधु डम पाणी असांखे मिलंदो आहे। ॿी असांखे का सहूलियत कान थी मिले। केतिरा मिट माइट आहिनि जेके हिननि खाणुनि में कमु कनि था? इहे असांजा इलाही माइट मुंहिंजा पुट आहिनि, मुंहिंजा बरादर, ही पूरो ॻोठ जेको आहे सो असांजो आहे। सो असीं हिते कमु कंदा आहिनि। इहे ख़ानदान जेकी आहे सभु असांजो आहे। जी नाज़रीन, तव्हां ॾेखारियूं था त जमपीर जी जेके कोयले जो खाणो आहिनि उनमें अंदरि दाख़िल थियण जे लाइ हीअ हिकिड़ी घाट ठाही वई आहे जेका 200 खां 250 फुट ऊनी आहे, जंहिंमां सुबुह जो मज़दूर पंहिंजी मज़दूर लाइ अंदरि दाख़िल थियनि था ऐं ॿिए जेको ख़ारिजी रस्तो आहे उतां वरी शाम जे वक़्तु वापसि निकिरनि था। हीअ हिन घार जी जेका एंट्री गेट आहे उतां तव्हां ॾिसी सघो था त हिते कंहिं क़िस्म जो को बि साइन बोर्ड लॻल कोन्हे, न ई कंहिं क़िस्म जा सेफ्टी जा उपाउ वरिता विया आहिनि। असां सां गॾु हिते मक़ामी पोरित ऐं समाज अॻवान अज़ीज़ भुरोई गॾु आहे। हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त कहिड़े क़िस्म जी हिते पोरितनि खे कहिड़े क़िस्म जा इंसेंटिव ऐं जेके फ़ाइदा मिलनि था। साईं तव्हां ॿुधायो त जेके माण्हू कोयले खाण में कमु कनि था उनखे कहिड़े क़िस्म जा फ़ाइदा मिलनि था? साईं हिते रोज़गार जो फ़ाइदो ई आहे। माण्हू ग़रीब माण्हू हिते ॿियो त वसीलो आहे कोन रोज़गार जो। हिते कोयले जूं खाणियूं आहिनि,
तक़रीबन इर्द गिर्द जा माण्हू ॿाहिरि जा माण्हू अॻे काफ़ी टाइम हिते कमु कंदा हुआ, पर हाणे कमु घटि थी विया आहिनि। बसि जेको रोज़गार पंहिंजो कमाईंदा आहिनि उहो ई उन्हनि खे मिलंदो आहे। ऐं सहूलियतुनि जे हिसाब सां अॻ में बि दोस्तनि अची शिकायत कई आहे, तमामु सहूलियतूं कोन्हनि। लिमिटेड कंपनी आहे, पाबंद आहे मज़दूर जे हिसाब सां, पोइ उहे सहूलियतूं अॼुकल्ह नथा मिलनि। मेणूं आहिनि ऐं हिते तक़रीबन मेणूं हली ख़तमु था थियनि, पोइ उहे खूह जहिड़ा आहिनि ओड़ा ईअं पिया आहिनि सालनि खां साल। उते मक़ामी माण्हुनि जो माल बि किरियो थो। ऐं हिते जेकॾहिं बरसातूं पवनि था, बरसातुनि में हिते तमामु माना रश थी वेंदी आहे। मालदार माण्हू तमामु जबलड़ा मोह कंदा आहिनि, उन्हनि जो नुक़सानु थींदो आहे। ऐं इहे तक़रीबन बंदि हुअणु खपनि। जेके मेणूं ख़तमु था थियनि, खूह ख़तमु था थियनि, उनखे बंदि करणु खपे। अच्छा ॿुधायो जेको हीउ दाख़िली रस्तो आहे हिते कहिड़े क़िस्म जा हिफ़ाज़ती उपाउ हुजणु खपनि जेके मौजूदु न आहिनि? असां हिते नोटिस बोर्ड हुअणु खपे, इन में तइदाद मज़दूरनि जो, अमानियुनि जो टाइम टेबल हुजे, हुअणु खपे। हा, इन आउट वारो मसइलो आहे, मज़दूर अंदरि आहिनि, जेकॾहिं ॿाहिरि आहे त उन वरी आउट करिणो आहे। तइदादी ख़बर पए घणा मज़दूर अंदरि आहिनि, घणा निकिरी विया आहिनि, उहा ख़बर पइजी वेंदी आहे। मुख़्तलिफ़ 5 कलाकनि कनि था। उनखां अलावा जे कच जा कम हूंदा आहिनि पोइ सॼो ॾींहुं बि लॻी वेंदो आहे, या मेण में अंदरि को फॉल्ट थी वेंदो आहे त राति ॾींहुं बि लॻी वेंदो आहे। ऐं ॿियरी ॻाल्हि त अॻ में बतियूं हूंदो आहे घासलेट ते जेके ॿारींदा, उन में मेन मसइलो आहे। वॾी हिकिड़ी ॻाल्हि हुई त अंदरि जेकॾहिं मेण में गैस हूंदो, गैस जी ख़बर कोन पवंदी आहे। ऐं बत्ती जेका हूंदी उहा अज़ ख़ुदि उजामी वेंदी आहे, गैस जिते हूंदो आहे। पर हाणे लैंप जे का ख़बर कोन थी पए त अंदरि गैस आहे या न आहे। मज़दूर वीचारा वञनि था, उन्हनि खे का ख़बर कोन्हे घुट जो, या त वीचारा अधु पूरा थियो, उन्हनि खे अस्पताल बि अहिड़ा थिया, काफ़ी अहिड़ा केस थिया आहिनि। ऐं घसड़ महांगो आहे, इहे कोन था अॼुकल्ह अपनाइनि। ऐं जेकॾहिं बत्ती हुजे त वधीक ख़बर पइजी वञे त हिन में गैस आहे, अॻियां वेंदासीं त ख़तरो आहे, पर इन शइ जी ख़बर कोन थी पए। जेको हिननि पोरते जे मथां सुपरवाइज़र हूंदो आहे, उन कहिड़े क़िस्म जी ड्यूटी हूंदी आहे ऐं कीअं मज़दूरनि खे अंदरि दाख़िल कंदो आहे? मेन मैनेजर हूंदो आहे, उहो सुबुह खां सवेर वेंदो आहे, मेण विज़िट कंदो आहे, खूह विज़िट कंदो आहे, किरासूं विज़िट कंदो आहे। उनखां पोइ जेकॾहिं उनखे क्लियर करे पोइ ई मज़दूरनि खे छॾींदा आहिनि। अच्छा ॿुधायो जेको जेके जमपीअ जूं खाणूं आहिनि उतां हर रोज़ु हज़ारे टन कोयलो कढियो वञे थो, त मक़ामी आबादी खे कहिड़ो फ़ाइदो पए थो? सही कंपनियूं त सालनि खां हलनि पिया, तक़रीबन 1800 जे पछाड़ी 68 खां वठी हरमन जे दौर खां हलनि पिया। मुख़्तलिफ़ इहे तक़रीबन हितां खां 10 किलोमीटर अॻिते मां ॾिसंदा पुराणी खाणूं आहिनि, इहे हलंदा पिया अचनि। पर सहूलियतुनि जे हिसाब किताब सां का ॻाल्हि ई कोन्हे। जेके हुअणु खपनि, मिलणु खपनि लिमिटेड कंपनियूं। ऐं हिते मक़ामी माण्हुनि खे रोज़गार जे कनि पिया, उनखे पाणी पंहिंजे दरनि ते मिले, या सहूलियतूं स्कूलनि या डिस्पेंसरी आहिनि, या ॿिया जेके इदारनि खां वठी ॾियनि। जीअं लेबर वेलफेयर बोर्ड जी तरफ़ खां इहा कॉलोनी ठही आहे, उहा बि कारगर कोन्हे, हिन में बिजली कोन्हे, पाणी कोन्हे, का शयूं कोन्हे। ऐं जेकॾहिं अञा वधीक डिमांड कनि गवर्नमेंट खां, जीअं थर में उते तमामु वॾा फ़ाइदा थिया आहिनि। उते आरा प्लाटनि, ॿाड़े पाणी खे खारे खे मिठो पिया कनि। हिते असां वटि ज़रो जो पाणी आहे तक़रीबन माना खारो, ऐं पाणी को बि वसीलो कोन्हे। कंहिंजे ढंढ में हितां 6 किलोमीटर आहे। जेकॾहिं कंपनी न हुजनि त पोइ असांजे हिते को आबादी माण्हू न रही सघे। ॻाल्हि ॿोल कयूं था हिते कोयले की खाण में कम कंदड़ हिकु पोरित सां, आपको कितने साल हो गए यहाँ पे? कम से कम जी मेरा ख्याल से 35-40 साल हो गया। तो कितनी आपको मजदूरी मिलती है यहाँ पे? बस ये 400, कभी 500, कभी 600, बस ये। उसके अलावा क्या आपको यहाँ पे फ़ायदे हैं? उसके अलावा फ़ायदा ये अपना हिम्मत का फ़ायदा है, जो हिम्मत जितना करेगा इतना मिलेगा। तो कितने मजदूर आपके साथ काम करते हैं यहाँ पे? अभी तो इधर ये मेन के अंदर हर तकरीबन 50 तक आ सकते हैं। मेन का पोल्यूशन सही हो तो 40-50 तक आ सकते हैं। अगर पोल्यूशन ढूंढे तो 15-20 ये चलेगा। अंदर अगर कोई मसला हो जाए तो फिर आप बाहर कैसे इतला करते हैं? अंदर कोई मसला हो गया तो बाहर कोई भी इतला देंगे, कोई भी अंदर बाहर आदमी खड़ा होगा हर वक्त। जी है। आप कितने टन यहाँ से निकाल लेते हैं एक दिन में? एक दिन में कोई टन में निकालते हैं, कोई आधा टन में निकालते हैं, कोई जो है ना 1.25 टन में निकालते हैं। ऐसा इनमें से 1.5 चकड़ा ऐसे मसाला है। हाँ, हिते कोयले खाण ते काफ़ी अरसे खां कमु कंदड़ हितां जे मैनेजर बचाए चौहान सां ॻाल्हि ॿोल करियूं था त बचाए चांग सां ॻाल्हि ॿोल करियूं था त कहिड़े क़िस्म जा जो त कमु थिए थो ऐं केतिरा पोरित ते कमु कंदा। साईं तव्हां ॿुधायो त केतिरे अरसे खां तव्हां कमु करियो पिया ऐं केतिरो कोयलो तव्हां निकिरे थो? 1981 खां असीं कमु कंदल आहियूं। उहो हिते पहिरीं हिकिड़ी कंपनी हुई, हाणे 2 कंपनियूं थियूं।
असीं मज़ूरी करियूं था, असांखे का तकलीफ़ न आहे। पहिरीं तकलीफ़ असांखे इहो आहे जेको पाणी जो, पाणी असांखे कंपनी ॾिए थो। ॿी तकलीफ़ आहे मज़दूरनि जो पेमेंट जो, अॻे थींदो महीने ते 1.5 महीने, हाणे मज़दूरनि खे असीं ॾियूं था डेली कैश, जेको मज़दूरी करे अचे थो उनखे असीं कैश ॾींदा आहियूं। ॿी असांखे का तकलीफ़ न आहे। हे ॿुधायो जेकर को मज़दूर खाण में फौत थी वञे त उनखे छा थो मिले? उनखे असीं मुआवज़ो ॾींदा आहियूं, जेको असांजे शेड्यूल जे मुताबिक़ हूंदो आहे। कोल फीड जो जेको शेड्यूल हूंदो आहे उनजे मुताबिक़ जेको हूंदो आहे उहो असीं अदा कंदा आहियूं। हींअर कहिड़ी कंपनी ते कमु कनि पियूं? हिते हिकिड़ो लकी कोल आहे, हिकिड़ो अहमद कोल आहे। केतिरा टन कोयलो हर रोज़ तव्हां निकिरे थो? कोयलो असांजे वटि हीअं सीम नंढा आहिनि, उनजे करे जेको कोयलो कंहिं महीने ते 10 टन कोयलो निकिरे थो, कंहिं ते 15 निकिरे थो, कंहिं ते 20 निकिरे थो। बसि इन जो हीअ कहिड़ो सिम आहे? दादूरी सिम आहे या झरका वारी सिम आहे? हीअ झरका वारी सिम आहे। अच्छा, दादूरी सिम ते केतिरा कोयलो खणो आहिनि? दादू में त 100 जे अंदाज़े में कंपनियूं आहिनि। कोयले जो अंदाज़ न, हिकिड़े मालिक जा 20 मेड़ियूं आहिनि, 50 मेड़ियूं आहिनि, 100 आहिनि। असांजे सिंध में प्रोजेक्ट आहिनि 2। वॾो प्रोजेक्ट आहे जामशोरो लाखड़ो, नंढो जेको प्रोजेक्ट आहे झंपीर, मतिलबु जामशोरो ई पंहिंजो ठठो ज़िले में आहे। ॿिए हंधि असांजे मदनियाती कोन्हे। हाणे हीअ रेल जो हू पासो आहे, इन में मदनियाती न आहे। झंपीर खां वठी पंहिंजो औंगर ताईं मदनियाती आहे, उन में कंपनियूं आहिनि। रॉयल्टी मद में केतिरा पैसा तव्हां भरियो था? साईं उहो रियल्टी जो मालिकनि खे ख़बर आहे, असांखे ख़बर न आहे। असांजो हितां ड्यू वञे थो, ड्यू अॻियां रियल्टी वारनि वटि चेक थिए थो, उहो वरी ऑफिस में वेंदो आहे, उहो ऑफिस में सेल टैक्स कंपनी भरींदो आहे, ड्यू जेको आहे उहो गाॾी वारा भरींदा आहिनि। जंपीर जे कोयले जे खाणो में कमु कुझु पौरत कमु करे निकिता आहिनि ॿार, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं कहिड़े क़िस्म जे मसइलनि खे मौजूदु पिया। साईं तव्हां ॿुधायो कहिड़े माइन में कमु करे थो ऐं कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजा? असीं 11 नंबर में करियूं। कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि तव्हांजा? मसइलो इहो पाणी शाणी इन जो आहे मसइलो, ॿियो छुटियूं बि कोन थियूं मिलनि, डॉक्टर बि कोन्हे, कंहिंखे लॻे थी त पोइ वरी गाॾी कान्हे जीअं खणी वञूंसि। बोनस वग़ैरह तव्हांखे मिले? न ॿियो कुझु कोन थो मिले, असांखे इहो जेको मज़दूरी करियूं था असां मिले बसि। केतिरो तव्हांखे उजरो ॾियारी मिले थी? उजरो इहो जेको पंहिंजी महिनत कनि था, को 700 कमाए, को 800, को 400, इहो बसि। केतिरा टन हर रोज़ तव्हां कोयलो कढंदा आहियो? उहो मज़दूरनि जे हिसाब ते, जे मज़दूर अचनि था त 20 टन बि निकिरे वञनि, जे नथा अचनि त 15, 10, 15। मसइला इहे आहिनि, असांखे कुझु कोन मिले। ॿुधी कोयला कढी था अचूं, न की जमादार ॻाल्हाइनि था, न की ॿियो कुझु कोन था ॻाल्हाइनि। मेण जी अची हालत ॾिसो, मेण जी अची हालत ॾिसो, मेण में अभी पाण घिरी वेंदो पिया, चए जिडी वरी वापसि भाई अचूं। ॿुधी कल्ह बि हिते मेण हिकिड़ो अमरा हिकिड़ो असांखे धकु लॻो, पोइ इस्पताल हैदराबाद खणी वियासीं। ॿुधी पोइ आख़िर पटी मटी कराए वरी अंदाज़। मसइलो इहो आहे बसि भई असांखे पाणी हफ़्ते में चकर मिले थो, जमादार ॻाल्हाईंदा असांखे मिले थो, जे नथा ॻाल्हाइनि हुन सां असांखे पाणी ॾिए कंपनी जी तरफ़ां कोन थो मिले। बसि इहो मज़दूरी 400 छकड़े दिहाड़ी, ॿियो टन कढंदे 800 रुपया, बसि रेट आहे ई कोन। असांजा मसइला इहा आहिनि, असांजे मेन में जो कुझु बि कोन्हे। असां जमादार हेॾा होॾा कनि था, इन ते FIR कटाइनि था, भत्ता भरी FIR कटाइनि था, असां मज़दूरी कुझु कोन थो मिले, न की डॉक्टर आहे, न की ॿियो आहे। असीं जे कमाई थो असांखे 800 रुपया मिले थो, पाणी कुझु कोन थो मिले। असांजा वॾो ज़ुल्म आहे जेको मज़दूर हिते धकु लॻियो, पोइ गाॾी बि कोन्हे, डॉक्टर बि कोन्हे, कुझु बि कोन्हे। जे असीं पंहिंजो मज़दूरी घुरियूं था, जे मज़दूरी महीने खां 1.5 महीने खां पोइ ॾींदा आहिनि, न त हफ़्ते में ॾींदा आहिनि। ॿियो असांखे छुटी बि कोन ॾींदा आहिनि, अलाउंस असांखे कोन ॾींदा आहिनि, असांखे यूनियन कोन था कटे, असांखे यूनियन बि कोन था ॾियनि। असांजा वॾो ज़ुल्म आहे। मेण में घिरी पिया, मेण जी हालत ॾिसां ऐं चवंदा मज़दूरी हिते छो कमु कंदा आहियो। असां वॾो वैर आहे, पाणी बि असांखे कोन था ॾियनि, महीने खां 2 महीने खां पोइ हिकिड़ो चकर ॾींदा आहिनि। मज़दूर कुझु न, मज़दूरनि जे FIR मथां कटाइनि, जमादार कुझु न, जमादार जे मथां FIR था कटाइनि, भत्ताखोरी जो। मज़दूर पोइ जमादार कुझु कोन था सघनि, छा कनि। कोयले जी खाणनि में कमु कंदड़ पौरतनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जे हवाले खां ॻाल्हि ॿोल करियूं था तव्हांजे वाइस चेयरमैन साईं गुलाम रसूल शोरो सां। तव्हां ॿुधायो त जेके पौरत कमु कनि था कोयले जी खाणनि में, उन सां कहिड़े क़िस्म जी ज़्यादतियूं थियनि थियूं? साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त कोयले जो खाणो साईं हिते तक़रीबन असांजा वॾड़ा 50, 60, 70 सालनि खां कमु कंदा अचनि, जंहिंमें हिते मक़ामी बिरादरियूं रहनि थियूं, चांग ऐं बिरोई घणो करे इहे हिननि में कमु कंदा आहिनि। पर अवां हींअर विज़िट कई आहे त इन्हनि माण्हुनि सां छा हाल आहे, कहिड़ा हिननि जा स्कूल आहिनि, कहिड़ा हिननि जा रोड आहिनि, कहिड़ा हिननि जो पीअण जो पाणी आहे, ऐं कहिड़ो हिननि जो जेको तइलीम आहे,
का शइ न आहे। उहे जेके सरमाएदार आहिनि उहे पंहिंजा ठेका खणी ईंदा आहिनि, लीजूं खणी ईंदा आहिनि। पोइ हुते जेको मक़ामी माण्हू हूंदो आहे उहो हिकिड़ो अधु पंहिंजे तौर ते डाउट करे रखंदा आहिनि, जेको उन्हनि जी हिते पोइवारी कंदो आहे। ऐं मक़ामी माण्हुनि खे हक़ ॾियणु या उन्हनि सां जेके उन्हनि जूं माना एग्रीमेंटूं हूंदियूं आहिनि तरक़ियाती कमनि जे हिसाब सां, या ॿिया जेके बि उन्हनि जा मक़ामी हक़ उहे ॾियण खां उन्हनि सां ई उन्हनि जो कंप्रोमाइज़ हूंदो आहे, जेको उन्हनि जो डाउट हूंदो आहे उन्हनि सां लिख पढ़ थींदी आहे। बाक़ी आम माण्हू जेको पंहिंजो हक़ घुरण लाइ कंदो आहे त उन ते FIR कटाईंदा आहिनि। उन तव्हां हींअर ॾिठो हूंदो, ॿुधो हूंदो, हिकु माण्हुनि ते FIR दहशतगर्दी केसनि जूं कटा हुआ। हिननि माना कोल माइंसनि जो बि इहो ई हिते आहे, जेको सो मक़ामी माण्हुनि खे चिलण चुपण पंहिंजा मक़सदु हासिलु करणु। हे विंड प्लांट आहिनि उहे बि हीअं आहिनि, किंजर ढंढा उहा बि हीअं आहे। जेके 4-5 अहम मामला जेके जमपीर जा आहिनि, अहम मसइला आहिनि जिन ते माण्हुनि जो गुज़र सफ़र आहे, उन्हनि में जेके बि सरमाएदार या गवर्नमेंट हुजे, गवर्नमेंट पहिरीं ॻाल्हि त असांजे सिंध में ठटे में त असांखे नज़र अचे ई कान थी। जेकी आहे उहा ओसि ताईं महदूद आहे। DC साहिबु आहे त पंहिंजी ऑफिस में वेठो, हुते सॼी ख़बरचार वठे थो, उतां निकिरी वेंदो आहे, बदिली थी वेंदो आहे, 2 महीना हूंदो वरी ॿियो ईंदो आहे। हिते असां जेको सम्झो त अलाह जे आसिरे पिया हलूं उहो ई पियो हलाए, उन जे तरफ़ां जेको रोज़ी पाणी लिखियलु आहे उहो मिले थी। बाक़ी गवर्नमेंट जो नालो ई कोन्हे। ऐं जेके नुमाइंदा हिते माना ठेकेदार हुजनि या जेके दलाल चइजनि, जेके ज़मीनूं असांजूं खणनि था, असांजी ॻोठनि ते ज़मीन ते नज़रूं रखनि था, उहे पंहिंजा मक़सद हासिलु करे हिते असांजा मक़ामी माण्हू अॼु न थरहारी बुख ऐं बदहाली बेरोज़गारी में मरनि पिया, ख़ुदकुशियूं कनि पिया ऐं कोर्टनि जा चकर काटिनि पिया, के जेलनि में पिया आहिनि, के ते ATC जूं केस आहिनि, किन ते माना कोई हर तरीक़े जा के हुरबा इस्तेमालु करे माण्हुनि खे थ्रेट ॾेई ज़लील ऐं परेशान कयूं आहे। जमपीर जे कोयले जी खाणनि में केतिरा ई बोरियत हादसनि खे मौजूदनि था। ॻाल्हि ॿोल कयूं था हिते हितां जे मक़ामी समाजी अॻवान ऐं सहाफ़ी मोहम्मद भुमरो सां साईं, त ॿुधायो त जेके माण्हू जमपीर जे खाणनि में कमु कनि था कहिड़ा मसइला आहिनि? यार सभ खां पहिरीं त तव्हां हिते पहुता आहियो, तव्हां पाण ॾिसो पिया जेके मज़दूरी जे हिसाब सां जेके माण्हू कहिड़ी मुसीबत खे मुंहुं ॾेई करे मज़दूरी कनि पिया। छा आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां वटि सिंध में रोज़गार जो जेको ज़रियो आहे उहो तमामु घटि आहे। ऐं असां वटि तक़रीबन जेको बि असांजे सिंध जे जेके बि जाबलू इलाइक़नि में माण्हू रहनि था, उहे वीचारा मज़दूरियूं करे पंहिंजो पेट गुज़र कनि था। ऐं उन मज़दूरी जे पेट गुज़र में काफ़ी ॿियूं बि जेको सो मज़दूरियूं अचनि थियूं, रोड़ी पथर बि अचे थो। उन खां अलावा जेको ही कोयले जो जेको मज़दूरी आहे, रोड़ी पथर हिकिड़ो ओपन माहौल में रोड़ी पथर वारो माहौल कढिजे थो, मज़दूरी कनि था। उहे माण्हू जेको आहिनि उहे मतिलबु सिक्योर हूंदा आहिनि, सेफ़ हूंदा आहिनि, मथे हूंदा आहिनि जबल ते। ऐं हे जेके माण्हू आहिनि हे अंदरि वञनि था 500-500 फुट अंदरि जेको ज़मीन में। हिन वक़्तु जंहिं ज़मीन ते असां बीठा आहियूं इहा ज़मीन पूरी खोखली आहे, इन जे हेठां खां पूरी ज़मीन निकितल आहे। ख़ुदा न ख़ास्ता कॾहिं अगरि हिते को ज़लज़ले जो कोड़ो सिलसिलो थी वञे, अलाह न करे, त मतिलबु हीअ अहिड़ो माहौल पैदा थींदो त हीअ ज़मीन हिते दॿिजी वेंदी। त हे जेके इंसान हिन जे अंदरि कमु कनि था, ईअं सम्झी लाहियो त हे सुबुह मां जीअं अंदरि इन थियनि था। ऐं वापसी जी मुंहिंजे ख़्याल में हिननि खे इहा ख़बर कोन हूंदी त वापसी असां सही साबित ॿाहिरि निकिरंदासीं या न। ऐं हिननि जे माइटनि खे बि इहा ख़बर कोन हूंदी त जेको असांजा जेके लख़्त जिगर आहिनि, जेके विया आहिनि असांजे घर जे चुल्हे खे जेको सो ॿारण जे लाइ, जेके इन ज़मीन जे अंदरि दाख़िल थिया आहिनि, कोयलो कढी करे शाम जो जेको 200-400 रुपया कमाए ईंदा, उहे शाम जो पाण महफ़ूज़ असां ताईं पहुचंदा या न, उहा उन्हनि जे माइटनि खे बि ख़बर कोन हूंदी आहे। उनखां अलावा यार ज़ुल्म जी इंतिहा आहे हिते जेको हे माण्हू कमु कनि था। ऐं हिननि सां जेका ज़ुल्म जी इंतिहा आहे, तव्हां बि ॿुधो आहे, तव्हां बि उन्हनि दोस्तनि खां पुछियो आहे, उन्हनि माण्हुनि पंहिंजा जेके व्यूज़ आहिनि तव्हांखे ॿुधाया आहिनि त हिननि खे कंहिं बि क़िस्म जी सेफ्टी कोन्हे। हिननि जे लाइ हर तरीक़े जी सेफ्टी हुअणु खपे। हिते हिकिड़ी सुठी हॉस्पिटल जेका आहे उहा हुअणु खपे हिन एरिए में। ऐं उन में तमामु जेके हिकिड़े वॾी शहरनि में जेके हॉस्पिटलनि में जेके फैसिलिटियूं हूंदियूं आहिनि, उहे फैसिलिटियूं उन्हनि इस्पतालुनि में मुहैया हुजनि त जीअं हिननि माण्हुनि सां अगरि को हादसो पेश अचे त उहे जेको सो उन खे जेको सो मैनेज करे सघे हॉस्पिटल वारो, उन्हनि जी ज़िंदगीअ खे बचाए सघिजे। उहा त चीज़ परे जी ॻाल्हि आहे, पर हिते ॿुधण में इहो आयो त हिकिड़ी डिस्पेंसरी आहे, उन डिस्पेंसरी में को डॉक्टर बि मौजूदु कोन्हे। ऐं कंपनी जे तरफ़ां इंश्योर करणु खपे, हिन जी इंश्योरेंस हुअणु खपे, इंश्योरेंस पॉलिसी रखी वञी खपे हिन मज़दूरनि जी, त ख़ुदा न ख़ास्ता अगरि को बि अहिड़ो हादसो हुन सां पेश अचे त घटि में घटि इहो आहे त हुननि जी इंश्योरेंस थियल हुजे त उन्हनि जो पुठियां जेको ख़ानदान आहे ऐं उन्हनि खे कुझु न कुझु जेका सपोर्ट थी सघे। पर इंश्योरेंस जी पॉलिसी त परे जी ॻाल्हि आहे, पर हिते अगरि कोई अहिड़ो हादसो पेश थो अचे त उन माण्हुनि खे जेको सो उन्हनि जो हक़ बि नथो ॾिनो वञे। रिसेंटली मुंहिंजे ख़्याल में 1 साल अॻु में असां हिते ख़ुदि आया हुआसीं, हिकिड़ो हादसो पेश आयो, हिकिड़ी खाण जेका सा उहा दॿिजी वई, उन में 2 जेके मुलाज़िम आहिनि उहे दॿिजी फ़ौत थिया हुआ ऐं 2-3 ज़ख़्मी बि थिया हुआ, जेके पंहिंजी मज़दूरी कनि था, पंहिंजी महिनत कनि था,
सुबुह मां हो जबल जे उन खाणी जे अंदरि इन थियनि था, शाम जो उन्हनि खे वापसी अचण जी बि ख़बर न आहे त वापसी ईंदासीं या न। उन्हनि माण्हुनि जे मथां अगरि पंहिंजी दिहाड़ी घुरनि था, पंहिंजे हक़ जी का बि ॻाल्हि कनि था त उन्हनि जे मथां FIR कटी थी वञे। मुंहिंजे ख़्याल में इहा हुकूमत जी नाहिली आहे। हुकूमत बि ख़ुदि जेको सो नाहिल थी चुकी आहे ऐं उन्हनि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे जेके ठीका ॾिना आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां उन्हनि इंसाननि खे वाहिनि था जानवरनि वांगुरु। ठठे ज़िले जमपीर वारे इलाइक़े में 20 खां वधीक कोयले खाणूं आहिनि जिते सवें पोरित ज़र मुआश कनि था ऐं जेतोणीकि मादी में ॾिठो वञे त हिते 2 खां वधीक पोरित पंहिंजूं जानियूं विञाए चुका आहिनि ऐं जेके कोयले जी खाणे जा जेके ठेकेदार आहिनि उन्हनि पारां उन्हनि फैमिली जी ख़ानदानी सहायता लाइ कंहिं क़िस्म जा के उपाउ न वरिता विया आहिनि। ऐं हिते ठठे ज़िले में जे जमपीर वारे इलाइक़े में 8 बिलियन मीट्रिक टन खां वधीक कोयले हुजण जा उञाण ॿुधाया विया आहिनि। उन खां अलावा 40 करोड़ खां वधीक सेस ऐं रॉयल्टी मद में पूर्ण सरकार खे रिकवरी थी रही आहे। पर हिन इलाइक़े जी बदकिस्मती आहे त हिते कंहिं क़िस्म जो को बि डेवलपमेंट जा कमु न थी सघनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिते सरकार पारां हितां जे पोरितनि जी बहितरी लाइ कमु कयो वञे ऐं जेके इदारा ते कमु कनि पिया उन्हनि खे पाबंद बणायो वञे त हितां जे पोरितनि जे लाइ बहितर खां बहितर कमु कनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।